अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। आदिलपुर यूसी खुहारा जे ॻोठ रमज़ान खान जो रहवासी पोरियत नसीरुद्दीन कोलाची गुज़िरियल 8 महीननि खां हॾनि जे बीमारीअ सबबि बिस्तरे ते पयल ऐं संदसि 2 सालनि जो पुटु थैलीसीमिया जे बीमारीअ में वरतल ॿई मसीहा जा मुंतज़र। वधीक मालूम करियूं था मोहम्मद ईसा कोलाचीअ जी रिपोर्ट में। जी हिन वक्त आऊं पोरियत नसीरुद्दीन पुट मोहम्मद नवाज़ कोलाची जेको ॻोठ रमज़ान खान कोलाची यूसी खुआरा आदिलपुर जो रहवासी आहे उन जे घर में मौजूदु आहियां जेको गुज़िरियल 8 महीननि खां मुबैना हॾनि जी बीमारी सबबि घुमण फिरण खां घर में लाचार आहे। हिकु बिस्तरे ते वेठल आहे ऐं उनखे 2 सालनि जो पुटु आहे जेको वीडियो में नज़र अची रहियो आहे। पोरियत नसीरुद्दीन जो ॿार थैलेसीमिया में बीमारी में वरतल आहे जो हुन वधीक चयो त पोरियो करे पंहिंजा बच्चा पालींदो हुउसि ऐं इलाज बि कराईंदो हुउसि जो हींअर हॾनि जी बीमारी सबबि जो डॉक्टरनि चयो आहे त हॾनि जो पाणी ख़तमु थी वियो आहे जो अहिड़ी बीमारी जो इलाज कराची मां थींदो जो हिन चयो त व्याज ते पैसा वठी इलाज ते ख़तमु कया आहिनि ऐं पयल घर में अलाह ताला सारो बीमारी ते ख़र्च कयो आहे जो हींअर को बि बनी बहानो कोन आहे जो खपाए इलाज करायां जो हिन आला अख्तियारी चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ मिनिस्टर सिंध, सेक्रेटरी हेल्थ सिंध ऐं DC घोटकी MNA MPA खे अपील कई आहे त ख़ुदा मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे ऐं मुंहिंजे ॿार थैलेसीमिया में जेको मुब्तला आहे उनजो बि इलाज करायो वञे ऐं खाद खुराक लाइ हंगामी बुनियादनि ते फंड जी अपील करे छॾी आहे। जी